मीरपुर खास में वापारी मजहबी तंजीमन जो बिजली के बिलन में वाद खिलाफ मार्केट चौक वट एहतजाज किया वियो। 31 अगस्त ते शटर बंद हड़ताल जो पुणे ऐलान किया वियो। मुल्क में बिजली के बिलन और टैक्स की सूरत में गाटे तोड़ वाद खिलाफ वापारिन सियासी और मजहबी तंजीमन के सॾ ते शहरिन मार्केट चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कियो। उन मौके ते ॻाल्हाईंदे अनीसुल रहमान शेख, अमीन मेमण, मौलाना हफीजुल रहमान फैज़, डिस्ट्रिक्ट बार के सदर वकील सिकंदर कोलाची, जनरल सेक्रेटरी वकील गफ़ार नारेजो, वकील शौकत रायमू, मौलाना सादिक सैयदी ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त हुक्मराननि जी नाहेली सबबि मुल्क ते IMF जो कब्ज़ो आहे, जंहिं करे बिजली जे अघनि में इज़ाफ़े समेत केतिरा ई नाजाइज़ टैक्स मड़िया विया आहिनि, जिन सबबि आवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। इन्हनि चयो त वफ़ाक़ी हुकूमत बिजली जे बिलनि जी आड़ में अॻी महांगाई जी चकी में पिसजंदड़ आवाम मथां नवां टैक्स लागू कया आहिनि, जिन सबबि आवाम वधीक बदहाली तरफ़ धिकजी वियो आहे। इन्हनि चयो त करप्ट हुकुमराननि ऐं ब्यूरोक्रेट्स खे मुफ़्त में बिजली पेट्रोल जूं ॾिनल मराहतूं ख़त्म करे आवाम खे रिलीफ मुहैया कयो वञे। इन्हनि ऐलान कंदे चयो त वधंदड़ महांगाई खिलाफ़ 31 अगस्त ते मीरपुर खास शहर में शटर बंद हड़ताल कई वेंदी ऐं ॿिए मरहले में फी थारोक हड़ताल कई वेंदी।